नाज़िम ब्रेकिंग न्यूज़ है मांखे अपडेट कंदा आहियूं त पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह खे पार्लियामेंट हाउस पहुचायो वियो आहे। ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त नैब मुतासिर आहियां, तंहिं करे हिन हालत में पहुतो आहियां। हुकूमत जो ध्यानु घटि ऐं मुख़ालिफ़ धुर ते घणो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह खे पार्लियामेंट हाउस पहुचायो वियो आहे। पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त पार्लियामेंट कानून जी तर्जुमानी जो इदारो आहे। नैब मुतासिर आहियां, तंहिं करे हिन हालत में पहुतो आहियां। ख़ुर्शीद शाह जो वधीक चवणु आहे त हुकूमत जो ध्यानु घटि ऐं मुख़ालिफ़ धुर ते घणो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह खे पार्लियामेंट हाउस पहुचायो वियो आहे। पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त पार्लियामेंट कानून जी तर्जुमानी जो इदारो आहे। नैब मुतासिर आहियां, तंहिं करे हिन हालत में पहुतो आहियां। अहम ख़बर ते पहुचाए रहिया आहियूं। पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह खे पार्लियामेंट हाउस पहुचायो वियो आहे, जॾहिं त पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त पार्लियामेंट कानून जे तर्जुमानी जो इदारो आहे। नैब मुतासिर आहियां, तंहिं करे हिन हालत में पहुतो आहियां। पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह वधीक चवणु आहे त हुकूमत जो ध्यानु मसइलनि ते घटि ऐं मुख़ालिफ़ धुर ते घणो आहे।